अस्सलाम वालेकुम नादरीन, तवान सिरिया हक़सत न्यूज़ नादरीन का खबर शामिल कंदा हलूं। PTI लेबोरिंग रीजनल मोहम्मद सदर अली हसन बागत डिस्ट्रिक्ट सदर अली बख्श उर्फ नानो कलोड़ो अल्लाह वसायो मेमण अली रज़ा बॉलर ऐं ॿियनि उहिदेदारनि जे ज़ेर निगरानी में वापदा जी AC खे हटाए इंक्वायरी जोड़ण लाइ नौशर फ़रोज़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नारेबाज़ी कई हुई। एहजाज दौरान मीडिया खे ॿुधायो वियो त नौशर फ़रोज़ में वापदा वारनि जो नाअहल मनपसंद माण्हुनि खे बिजली जा कनेक्शन ॾेई करे लखे रुपया मंथली कमाए रहिया आहिनि। जांच कराई वञे त ॿी सूरत में DC ऑफिस अॻियां सख़्तु एहजाज कयो वेंदो। ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, हक़सत न्यूज़, नौशर फ़रोज़।